बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। अज जे लेक्चर में असीं जेको आहे एपास्ट्राफी ऐं इस जो इस्तेमालु पढ़ंदासूं, जंहिंमें अॼु असां इन खां पहिरीं जेको आहे पढ़ी आहियूं त एपास्ट्राफी ऐं इस जो इस्तेमालु जेको आहे सिर्फ़ु जानदार शयुनि सां थींदो आहे, पर अॼु जे लेक्चर में असीं जेको आहे एपास्ट्राफी ऐं इस जो इस्तेमालु जेको आहे वक़्तनि मुफ़ासिलनि ऐं कुझु जेको आहे वज़न खे ज़ाहिर कंदड़ शयुनि सां बि करे सघूं था। अचो त पंहिंजे लेक्चर जी शुरूआति कयूं। हाँ जो है सब का पहिरें असां लिखियो आहे नाउन डिनोटिंग टाइम, माना अड़ा इसम जेके वक्त के ज़ाहिर करे रहा हुजन, वक्त के बारे में ॿुधाए रहा हुजन, तो असां उन्हनि सां भी जेको आहे एपास्ट्राफी ऐं इस जो इस्तेमालु करे सघूं था। हाँ असां पहिरें लिखियो आहे आ डेज जर्नी, हिकु ॾींहुं जो सफ़र। त असां जेको आहे हिते डे जेको आहे असांजो डे आहे ऐं उन जे पुठियां असां जेको आहे एपास्ट्राफी ऐं इस जो जेको आहे इज़ाफ़ो करे जेका जर्नी आहे उन सां उन जी मालिकी के जो शो कयो आहे, ॾेखारियो आहे। त असां चई सघूं था त जेका जेको आहे नाउन या इस्म जेको आहे वक़्त के ज़ाहिर करे रहिया हुजनि, त उन्हनि जी ओनरशिप ऐं पोज़ीशन के शो करण जे लाइ असां जेको आहे एपास्ट्राफी ऐं इस जो इस्तेमालु कयूं था। इन जे करे असां हिते जेको पहिरियों जुमिलो आहे आ डेज़ जर्नी, हिकु ॾींहुं जो सफ़र, जेको सफ़र आहे उन सफ़र जेकी आहे जंहिंखे चइजे खणी त मालिकी जेको आहे उहा डे सां ज़ाहिर कई आहे। उन खां बाद में आ वीक्स हॉलीडे, हिकु हफ़्ते जूं मोकलूं, हिकु हफ़्ते जूं मोकलूं। हाणे वीक जेको आहे असांजो नाउन आहे ऐं असां जेको आहे इन जी जेको आहे हॉलीडे सां ओनरशिप या मालिकी खे शो करण जे लाइ असां एपास्ट्राफी ऐं इस जो इस्तेमालु कयो आहे। त असां चवण जो मक़सदु इहो आहे त जेका माना इस्म जेका आहिनि वक़्त खे ज़ाहिर कनि था, असां उन्हनि सां बि एपास्ट्राफी ऐं इस जो इस्तेमालु करे सघूं था। मां तव्हांखे लेक्चर जी शुरूआत में चयो त असां जेको आहे एपास्ट्राफी ऐं इस जो इस्तेमालु जेको आहे जानदार शयुनि खां अलावा बि ॿियनि शयुनि सां जेको आहे सिखंदासूं। त इन जेको आहे त तव्हां इन लेक्चर में ॾिसो था त माना जानदार शयुनि खां अलावा बि जेको आहे एपास्ट्राफी ऐं इस जो जेको इस्तेमालु आहे उहो थी रहियो आहे। उन खां बाद में आ मंथ्स एब्सेंस, हिकु महीने जी गैर हाज़िरी। हाणे जेको मंथ असांजो नाउन आहे ऐं इन जी जेको आहे एब्सेंस माना गैर हाज़िर सां जेको आहे मालिकी या ओनरशिप खे शो करण जे लाइ असां एपास्ट्राफी ऐं इस जो इस्तेमालु कयो आहे। त उन खां बाद में जेको आहे चए थो त अच्छा उन खां बाद में आहे सॉरी 9 डेज ग्रेस, 9 ॾींहंनि जी मोहलत। हाणे डे आहे ऐं उन सां बि जेको आहे असां ग्रेस जी जेको आहे ओनरशिप या उनखे शो करण जे लाइ असां जेको आहे एपास्ट्राफी ऐं इस जो इस्तेमालु कयो आहे। हिते बि डे जी हालत आहे हालत इज़ाफ़त आहे, हिते बि डे जी हालत जेकी आहे हालत इज़ाफ़त आहे। उन खां बाद हिते वीक जेकी हालत आहे उहा हालत इज़ाफ़त आहे ऐं मंथ जेको आहे उन जी बि जेको हालत जेकी आहे उहा हालत इज़ाफ़त यानी पॉजिटिव केस आहे। उन खां बाद में आहे हार्स वर्क, हिकु घंटे जो कमु। हाणे जेको आर आहे असां उन जी जेको आहे कम सां जेको आहे वर्क सां जेको ओनरशिप खे जेको आहे शो करणु चाहियूं था, त उन जे लाइ असां जेको आहे एपास्ट्राफी ऐं इस जो इस्तेमालु कंदासीं। उन खां बाद मंथ्स मून, हिकु महीने जो चंड, चंड जी मालिकी खे जेको मंथ सां शो करण जे लाइ असां जेको आहे मंथ जे पुठियां जेको आहे एपास्ट्राफी ऐं इस जो इस्तेमालु कयो। अहिड़ी तरह मंथ जेकी जंहिंखे जेकी हालत थींदी वञे उहा हालत इज़ाफ़त थींदी वञे। उन खां बाद में जो चए थो सिर्फ़ु जेको आहे नाउन डिनोटिंग टाइम वर्ड्स न, बल्कि चए थो उन खां अलावा नाउन डिनोटिंग डिस्टेंस और स्पेस, अहिड़ा इस्म जेके मुफ़ासिले ऐं मुफ़ासिले खे ज़ाहिर करे रहिया हुजनि उन सां बि असां एपास्ट्राफी ऐं इस जो इस्तेमालु कयो। जीअं स्टोन्स थिरो, थोरो परे, हाणे स्टोन सां जेको आहे जेको आहे थिरो जी जेको पोज़ीशन खे शो करण जे लाइ असां एपास्ट्राफी ऐं इस जो इस्तेमालु कयो। हिते जेको आहे स्टोन्स थिरो जेको आहे स्टोन जेको आहे असांजो नाउन आहे ऐं इन जी हालत जेकी आहे हालत इज़ाफ़त आहे। ए आर्म्स लेंथ माना ॿांह जे मुफ़ासिले ते या थोरो परे जंहिंखे चइजे, हिते बि जेको आहे असां यानी लेंथ जी जेको आहे इन सां पोज़ीशन शो करण जे लाइ असां जेको आहे आर्म सां जेको आहे एपास्ट्राफी ऐं इस जो इस्तेमालु करे इन सां पोज़ीशन शो कई। हाणे इन आर्म जी जेकी हालत ईंदी वञे उहा हालत इज़ाफ़त ईंदी। हेयर्स ब्रीथ, थोरो परे या वेझो, चवण जो मक़सदु आहे त हिते बि असां जेको आहे हेयर जी पोज़ीशन जेको आहे ब्रीथ सां शो करण जे लाइ असां एपास्ट्राफी ऐं इस जो इस्तेमालु कयो। हिते हेयर जी जेकी माना चइजे खणी हालत आहे उहा हालत इज़ाफ़त आहे। उन खां बाद चए थो पियो नोट नाउन डिनोटिंग वेट, अहिड़ा इस्म जेके वज़न के तौर के माप के ज़ाहिर करे रहिया हुजनि उन सां बि जेको असां एपास्ट्राफी ऐं इस जो इस्तेमालु करे सघूं था। जीअं आहे पाउंड्स वेट, हिकु पाउंड जो वज़न, वज़न जी जेकी आहे मालिकी जेको आहे असां पाउंड जी जेकी मालिकी आहे उहा वेट सां शो कयूं था पिया। ऐं उन खां बाद में हाणे इन जेको पाउंड जी जेकी हालत ईंदी हालत इज़ाफ़त ईंदी वञे ऐं उन जी मालिकी खे शो करण जे लाइ असां एपास्ट्राफी ऐं इस जो इस्तेमालु कयूं। टन्स वेट, हिकु टन जो वज़न,
एक टन जो वज़न हाणे जेको असां वज़न खे जेको आहे कंहिं जेको आहे मार्किंग शुरू कयूं था टन सां इन जे करे जेको आहे हिते असां टन जे पुठियां जेको एपास्ट्राफी इस्तेमालु एपास्ट्राफी एस जो इस्तेमालु कयो वज़न सां जेको आहे ओनरशिप शो करण जे लाइ हिते जेको टन आहे हाणे इन जी हालत जेकी थींदी उहा हालत ते इज़ाफ़त यानी पज़े जेके उन खां पोइ 10 किलोग्राम्स लोड जेको आहे उहो केतिरो आहे 10 किलोग्राम जो आहे त असां जेको आहे हाणे ग्रामनि में 10 किलोग्राम्स लोड हाणे लोड जेकी ओनरशिप आहे कंहिं सां लिखंदा पिया ग्राम सां इन करे ओनरशिप शो करण लाइ असां ग्राम जे पुठियां एपास्ट्राफी ऐं एस जो इस्तेमालु कयो ऐं हिते ग्राम जी जेकी हालत आहे उहा हालत ते इज़ाफ़त आहे उम्मीद कई तव्हांखे असांजो अॼु जो लेक्चर पसंदि आयो जेके तव्हांखे असांजो अॼु जो लेक्चर पसंदि आयो इनखे लाइक कयो शेयर कयो ऐं असांजे यूट्यूब चैनल AWK अकेडमी खे सब्सक्राइब कयो वॾी महिरबानी।